शौरी तोखे भला इज़त तरह सुनाए छा? एक्सक्यूज मी? बस कर एक्सक्यूज मी जी धीअ त जुंडा पड़े तिरी ते न रखाई। मां लिहाज़ थी कंदी अचां त मां चयो महिमान आहे जवान छोकर आहे सुभाणे परिणिजी वेंदी त तूं वरी जेको आहे त मस्ती थी कंदी वते पई माण्हुनि खे फीड बि काथी ॾींदी वते पई। जुंडा पड़े तिरी ते रखंदी मां यादि रखजांइ। जहिड़े जो मूड आहे ओके कर मां ॿुधां थी। घणी मंड मनशी सभु ख़बर आहे मूंखे। ॻाल्हाए मां ॿुधां थी। हा चङो भला बीहु। ओ चाची माशूका पोपरी रोशू खान कुर्बान खान काॾे मरी विया हो सभु जल्दी हेॾे अचो हेॾे अचो। हे शौरी छा थी चए फोन ते मुड़सालू खे राति कार कराया त भॼी हलूं हिननि खे सुमारे पोइ जेको त निकिरी हलूं या उसे घोड़ा असांजी इज़त त वई।